चवां अली मदद जा पिया सरदारा बेगम कुछ घड़ियों सावट पे के बेटे गालियों कुछ कयूं तुझे तो हया करे घर में जवान पुट वेठो आ तू गालियों कड़ी क्यों करे सरदारा बेगम कुछ पंहिंजो ज़रूरी सामान पैक करे छॾियो केॾा ॿाहिरि घुमण हलंदासीं बाबा केड़ी जगह ते घुमाण वठी था हलो पुट तोखे अहिड़ी जगह ते घुमाइण हलंदुसि तूं ॾिसंदे ई हैरान थी वेंदे बाबा आऊं त आइसक्रीम जाम खाईंदुसि हा हा पुट तोखे भला कीअं था छॾे सघूं तूं त असां ॿिन्हिनि जो शींहुं पुट आहीं शींहुं सरदारा बेगम हाणे मानी थी वञे छो त बुख ॾाढी लॻी आहे हा ठीकु आहे तव्हां पहिरीं ठही त वियो मां इजाज़ती मानी खणी अचां ठीकु आहे बाबा अम्मा आज भाजी मच्छी जी ठाही आ ऐं हू मूंखे ॾाढी वणंदी आ ॾिसूं अॼु तूं तो मन मारी जा मां तुंहिंजो त पेट भरबो ई कोन पंहिंजे पीउ खे थोरी ख़्याल कर अलाए क़िस्मत सां कीअं मच्छी पची आहे पर पहिरियों मां खाई चलो तूं खाई तूं मुंहिंजे पुट खाधो माना मूं खाई महिरबानी करे मुंहिंजा ॻोठ जा भाइरो तव्हां मूंखे वोट ॾियो कामयाबु कयो ऐं हर ॻाल्हि में अव्हां सां ॿधल अव्हांजे ॻोठ जा रस्ता रोड सभु अॻे बि कुझु कम कया आहिनि इंशाअल्लाह वरी बि तव्हां मूंखे एतबार करे तव्हां मूंखे वोट ॾींदो तव्हां मूंखे मज़बूत कंदो छो जो तव्हां ई मुंहिंजा बाज़ू आहियो जीअं तव्हां मुंहिंजा ग़रीब भाइरो तव्हांजे लाइ हिन ख़ुशी जे टाइम ते मां तव्हांजे लाइ हिकु पैकेज बि आंदो आहे जंहिंजो इस्पताल असां हिन ॻोठ जे लाइ मंज़ूर कराई आहे जेको ग़रीब गुरबो हाणे ॿिए पासे धिकनि खां वञण खां बची पवंदो बहादुर खान जिंदाबाद साईं असां तव्हांजो साथ ॾिना वरी बि तव्हांजो साथ ॾींदासीं बहादुर खान जिंदाबाद बहादुर खान जिंदाबाद बहादुर खान जिंदाबाद जिंदाबाद बहादुर खान जिंदाबाद मदर जरा घणा दी दिया रे जाबर खान की हाजिरी न भरिया बाबा को देर शादिया ये भी रे जाबर खान ने तकीरा पानी में जो अली मंडो हूं तो मुझे घर में चलने जुर्त की थी तो खे तुझे घर में मारो ॼण जे लाइ वो तू सुखड़ छोकरी तू मरंदे नहीं मुझे ही हथा मरंदे मरी भी नहीं वो ही तू ही जागीरूं मुझे नाले दे थी छो त जेस ताईं तू जिंदा तेस ताईं मुझे इज्जत तुझे ॻोठ वारा कोन कंदा अॼु क्या थोला मारो ही हिकिड़ो बहादुर खान बाबा साईं बहादुर साथियों जाबर खान अल्लाह जी लठ बेआवाज़ सही तुझी हसरत कॾहिं भी पूरी कान थींदी कॾहिं भी पूरी कान बहादुर खान बहादुर चाहती हूँ अक्यों खोल बहादुर अली मदद ही चाहती आई तुझी गाल ते केर बि एतबार कोन कंदो केर बि एतबार कोन कंदो भली तू सॼे मुल्क में हुलहुला गवाही ॾियण वारो केर बि कोन मिलंदो बहादुर खे मुंहुं मारियो आहे ऐं हेतिरा बहादुर त मूं कई धोते मारे छॾिया जेतिरो रोणू अथई पिटणू अथई वञी पिट जाबर खान ज़ालिम आई कातिल आई मुझे मुर्स जो तो कत्ल कयो आहे मुझे मुर्स जो जेकॾहिं मां चाहियां हिन बहादुर जे क़त्ल जो इल्ज़ाम तो ते ऐं हिन छोरे ते हणी सघां थो ऐं तव्हां ॿिन्ही खे जेल बि मारे सघां थो तव्हांखे त शायदि ख़बर ई न आहे त जाबिर जो जबर कुदरत जो कहर
बाबा साईं जबर खान दोस्त मुझे पी के मारियो आई इल्जाम मुझे तो कातिल आई तू कातिल आई मुझे बाबा साईं जो अरे छोरा रेस ते इंजाम थो हणी पंहिंजे पीउ खे मारे वरी रेस ते तो ताई जबर अल्लाह जी घर का कौन बची सघंदे तू अल्लाह जी लट बे आवाज़ अथई कॾहिं त ॿुधंदो ये न तो थी सके असांखे अकेलो न छॾे वञ उथी बहादुर उथी हाणे जेतिरो पिटणो अथई पिट दाहूं करणियूं अथई वञी कर बहादुर खान बाहर आई तू एड़ी गालियूं न कर तू वडो थी जाबिर खान का हिक जुल्म जो बदलो वठंदासी अम्मा जबर खान मुझे बाबा के मारियो है आई मां उनके कदे भी जिंदा कोन छडींदुस आई हु असांजी जागीर मथा खपुर नांग बनजी वेठो है पुत्र तू ये केड़ी गाली तो करे जाबिर वडो जालिम मानू आहे अम्मा हाने असां काडे विंदासी पुत्र असां तुझे मामे दे हलंदासी पुत्र पर असां के त अदा ताईं पहुचण लाइ भाड़ो भी काने मां कम कंदुस मजूरी कंदुस अम्मा मां पैसा आणींदुस पुत्र तू नंढड़ो आई तू छा कंदे हिन दौर में कोई कंजो कोने तू तो को कम भी न तो करे सके खबर है अम्मा पर मां कम कंदुस हाँ दा हाँ जाबिर खान मरंदो जरूर मरंदो ऐं उनखे मुंहिंजो पुट अली मदद मारींदो हाँ मां मारींदो मां पो पुट खा मुंहिंजो कसम त तूं पंहिंजे पीउ शहीद बहादुर खान जो प्लान जरूर कंदे
ज़रूर कंदे। हाँ मां, मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे जंहिं ॾींहुं जाबिर ख़ान असांजे घर में घिड़ी ऐं मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे बाबा जो क़त्ल कयो। मूंखे यादि आहे उहो ॾींहुं। हाँ पुट हाँ, तोखे पंहिंजे पीउ बहादुर खान जो फलांद करणो आहे। पुट भदड़ा ना हे मामो तुझो तो साथ गॾु आहे। तो ते पेर कोन हटाड़ो, भले कद कपजी वञे। दया खान अच्छे सिक्कू दादा चोर बाजार में पूरा 90,000 मिलान 90,000। वाह वाह दया खान वाह। सिक्कू दादा पाण के नई मार्केट में 90,000 रुपया मिलिया आहिनि। वाह छा ॻाल्हि आहे, इहा ॻाल्हि चइबी आहे न दादागिरी जी। सिक्कू दादा सेठ परफूराम खां 60,000 मिलिया। सिक्कू तोरा हमारा तो वॾा कम जा माण्हू आहिनि। सिक्कू दादा राणी वारनि पाण खे माल न ॾिनो। हा सेठ राणी मल माल न ॾिनो, ॿुढी मरनि जो मुक़ाम आहे। पंहिंजे पाण खे दादा था सम्झो। साली मदद तोखे हिन दुनिया सां मुक़ाबिलो करणो आहे। तो में मुंहिंजूं उमेदूं आहिनि, हिन तरीक़े सां गोली हलाईंदे। वठ बंदूक। हाँ मामा, मां विढ़ंदुसि इन जाबिर ख़ान सां विढ़ंदुसि। अली मदद अॼु मुंहिंजी दिलि जी उमेद पूरी थी आहे। मामा इन ही हथियार सां जाबिर खान जो सीनो परुण कंदुसि। पंहिंजे पीउ शहीद बहादुर खान ते थियल ज़ुल्म जो हिसाब किताब वठंदुसि। पंहिंजो हिसाब किताब इहो तोसां हिन अली मदद जो वाइदो आहे, वाइदो। अच साथियो सुभाणे असांखे रईस जाबिर खान ॾे हलणो आहे। ॿुधो आहे त MNA पियो थिए। वॾा इन्हनि वॾेरनि खे सदाईं असां ई खटाईंदा आहियूं। मूंखे ख़बर आहे रईस असांजो हर टाइम ते साथ ॾिनो आहे, पर असां बि यारनि जा यार आहियूं। वॾा वॾेरा मतलबी अथई मतलबी। हा वॾा इहे वॾेरा जॾहिं MP MNA थींदा आहिनि ॻोल्हे ई कोन था लभनि। सुभाणे असांजी पोइवारी न कई त पोइ ख़बर अथसि कादिर जे कहर खां रब बचाए, बाक़ी बचण जी का उमेद न आहे। अचो अली तो पंहिंजे पीउ खे पाण ॻोठ में मोटी आया आहियो। चाचा वरियल ॻाल्हि त ॿुधायो, को पुट भला पंहिंजे पीउ जो क़त्ल कंदो आहे? नाहे मारियो मूं पंहिंजे पीउ खे, पर मुंहिंजे पीउ जो क़त्ल जाबिर खान कयो हो। जाबिर खान। अदा इहो छा था चओ? इहो त सरासर कूड़ आहे। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त कंहिंजो घर कीअं फिटायो आहे। अल्लाह कयो तई मोटी आया। असी सब गोठाणा तव्हां सां गॾु आहियूं। चाचा गुलण मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। अॻे इन्हनि ॻोठ वारनि असांजो साथ न ॾिनो। अली मदद ओ दौर ॿियो हो ऐं ही दौर ॿियो आहे। अली मदद पुट ही ॻोठाणा पाण सां गॾु आहिनि। हा मारो तो बाबा सही तो चए। अली मदद अॼु बि ॻोठ बहादुर जे नाले आहे।
ऐं उन जे ई नाले सां रहंदो। मदद कंहिं बि ॻाल्हि में पाण खे अकेलो न समझां, असां तोसां गॾु आहियूं। शेर जाबिर खान ऐं जाबिर खान जे भाइरनि खे मारण जे लाइ ही अली मदद अकेलो ई काफ़ी आहे। बाक़ी तूं लड़ी आयो आहीं, तुंहिंजी वॾी महिरबानी। जे वक़्तु आयो तोखे ज़रूरु यादि कंदुसि। छा ॻाल्हि आहे कमदार रखिया, अॼु परेशान तो नज़र अची? भोतार मुंहुं जो तसल बुल्टी फिरी वियो आहे। अड़े कमदार हेॾे जल्दी ॿुधाए, दोदे जो दिमाग़ ख़राब थियो न पोइ तुंहिंजा नट बुल्ट सभु टोड़े छॾींदुसि। ख़बर आहे भोतार, बाबा साईं मां अॼु वरी सरदारां खे ॾिसी आयो आहियां। कहिड़ी सरदारां जी ॻाल्हि थो करी? उहा बहादुर खान जी ज़ाल छा? हा साईं हा। न कमदारनि, उहा त वेचारी कॾहिं जी मरी कपी। हा बाबा, सरदार बि ज़िंदा आहे ऐं लॻे थो त उन वारो छोरो बि ज़िंदा आहे। छा थो चई? वाकई आहे माई सरदार ऐं हुनजो छोरो ज़िंदा आहिनि? हा बाबा हा। जे ज़िंदा आहिनि त छा थी पियो? अदा वॾा शाम ताईं हिननि जा लाश तुंहिंजे कदमनि में हूंदा। हा दा हा, दोदो सही थो चए। ॻोठ वञी त ॾियूं लठनि जूं ॾियरूं। हा दा हा, जे लठू जे साण त गॾा गोई न करे इहे मोचड़े सां बदिलई। तव्हां सभई सब्र ऐं बाक़ी हा, जेकॾहिं असां हारायोसीं मुल्क खे ॾींदासूं लाबारो ई हिकिड़ो ख़तम। ॾियो ख़बर। हेलो भैया, तव्हांजो हाल अहवाल? हवा जाबर खान के इलेक्शन में खटाइणो आहे। सिक्कू दादा, इलेक्शन जाबिर खान ई खटींदो, इहो तव्हां सां कादिर जो वाइदो आहे। बाक़ी हथियार ऐं असलो अव्हांखे ॾियणो पवंदो। जेकॾहिं कंहिं वोट ॾियण खां इनकार कयो त गोली सिधी सीने वारी हणंदोमान, सीने वारी। कादर हथियार ऐं असलो तोखे जाम मिलंदो। अदा कादर ये इलेक्शन जाबिर खान खे खटराइणी आहे, कंहिं बि सूरत में खटराइणी आहे। मंजूर, इहा इलेक्शन जाबिर खान ई खटींदो, इहो तव्हां सां कादिर जो वाइदो आहे। तो कादिर जे कहर खां रब बचाए, बाक़ी बचण जी का उमेद न आहे। बाक़ी मंजूर खान, असांजी मिड़ई हर पार तुंहिंजे हुजे। मंजूर भा, असां नांग त न आहियूं जो मिटी खाऊं। पैसा तोखे जाम मिली वेंदा। हाणे तव्हांजो रुगो साथ खपे, मुल्क में मांधाइण मचा छॾींदासूं। पोइ इन जाबिर खान जी मां हस्ती मिटाए छॾींदुसि। तकड़ न कर मामा, मां मञा थो, जे तकड़ कईसूं न नाकाम वेंदासूं। मूंखे अॼु बि उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं जाबिर खान मुंहिंजे ई घर में घिड़ी मुंहिंजे बाबा साईं खे मारियो हुयो। अॼु बि मूंखे उहो ॾींहुं यादि आहे। मूंखे मुंहिंजे बदिले जी बाह मूंखे विहण ई नथी ॾे, नथी ॾे विहण मूंखे। अदा मूं ॿुधो आहे त ॻोठ वारा अली मदद खे पंहिंजो हमदर्द बनायो वेठा आहिनि। हा दा, मूंखे लॻे थो इहे ॻोठ वारा हाणे असांजी कोन ॿुधंदा। अदा मूं ॿुधो आहे त ही अली मदद तव्हांजे साम्हूं बीहे थो। अदा वॾा, इहा ग़लती हिन जे पीउ बि कई हुई, उहो न रहियो त हीअ छा कंदो? तोदा खान मरंदो, पीउ जियां मरंदो। जेकॾहिं असां थोड़ी बि तकड़ कई न त जेको मुंहिंजो ख्वाब आहे एमएनए थियण वारो उहो अधूरो रहिजी वेंदो। अदा वॾा, तूं न घबराए, कयां थो पाण वारे यार धाड़ेल खे फोन करे तो अली मदद खे पूरो।
ओते रखीस मिलाइस फोन पाणी तो ॻाल्हायांसि। हेलो हाँ ते वॾे सां ॻाल्हाए। हेलो कादर खान तो में हिकिड़ो कम फाथो आहे। अली मदद जो सिर खणणो आहे। इहो बहादुर खान वारो छोरो जंहिंखे असीं पहिरीं मारे चुका आहियूं। हाणे पुट वॾो थी पलांत जे लाइ निकितो आहे। इहो दोदो पुट ओ इते रखीस। न न न घर में न ॿाहिरि जिते बि मिले कयोसि पूरो ॾियोसि लामारो ई हिकिड़ो ख़तम। हाँ दी चओ छा थी चवणु चाहीं भेण? अदा वो ॻाल्हि इहा आहे त कुझु ॿुधी आहे न उनजो सर मूंखे अली मदद लाइ ॾियो। हाँ दी इहा बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। पर अदा पोइ बि मां तव्हां खां पुछणु ज़रूरी सम्झो। ठीक खुशबू तूं त राज़ी आहीं न? हाँ बाबा जेको तव्हांजो फ़ैसिलो मूंखे क़बूल हूंदो। खुशबू ॿियो तूं पाणी त पिया। अली मदद ला अली जी मदद। अली मां तोसां ॻाल्हाइण जी थी कयां तूं मूंसां छो नथो ॻाल्हाईं? छा ॻाल्हायां मां तोसां? मां अॻे ई परेशान लॻो पियो आहियां। हिकु ॻाल्हि त मूंखे ॿुधाए। कहिड़ी ॻाल्हि ॿुधायां मां तोखे? मां तोखे कीअं थी लॻां? तूं मूंखे चरी थी लॻी मथो ई खाई वई आहीं। पर तूं त मूंखे ॾाढो वणंदो आहीं चरिया। हेॾे चरी खोबली तूं बि मूंखे वणंदी आहीं। सच मां तोखे वणंदी आहियां? हाँ बिल्कुलु। कोई चओ न पुफी ऐं बाबा खे। चवंदो मान बस रुगो वक़्तु अचण ॾे। तूं रुगो ॻाल्हियूं कंदो आहीं। न साईं चवंदो मान बाबा चवंदो मान। सोरा सिंगार कया मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कया मिलण जे मुसाची अहिड़ो जादू कयो काबू कयो मूंखे मिठा तो बहु महार कया मिलण जे मुसाची सोरा सिंगार कया मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कया मिलण जे मुसाची अहिड़ो जादू कयो काबू कयो मूंखे मिठा तो बहु महार कया मिलण जे मुसाची सोरा सिंगार कया मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कया मिलण जे मुसाची। पैजो मां पाण खे ठाहियो ठाहियां हाय ठाहियो ठाहियां
निसार कयां मिलण जे मुसाची जान निसार कयां मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कयां मिलण जे मुसाची सोरा सिंगार कयां मिलण जे मुसाची तोखा सिवा मुझी पलना सरे हाय पलना सरे दिलड़ी मुझी तोखे सडड़ा करे हाय सडड़ा करे एडो ना मुखा थी तू प्यारा परे हाय एडो ना मुखा थी प्यारा परे हाय प्यारा परे तो साथी प्यार कयां मिलण जे मुसाची तो साथी प्यार कयां मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कयां मिलण जे मुसाची सोरा सिंगार कयां मिलण जे मुसाची ज़ाहिद लगारी अची तो किथां ज़ाहिद लगारी अची तो किथां रहूं तुझूं बेटी रोज़ ॾिसां हाय रोज़ ॾिसां लगारी हलिया थी रब जो कसम लगारी हलिया थी रब जो कसम हाय रब जो कसम तुझो दीदार कयां मिलण जे मुसाची तुझो दीदार कयां मिलण जे मुसाची खुशियूं हज़ार कयां मिलण जे मुसाची सोरा सिंगार कयां मिलण जे मुसाची खादम पुट छा आहे पुफीअ मां असांजे पुट जे विच में मुक़ाबिलो थी पियो छा अली मदद किथे आहे बाबा अली मदद खे पुलिस पकड़ियो वई वाह खादम पुट वाह कीअं मुंहिंजे पुट खे अकेलो छॾे ऐं हलियो आयो आहे पुफीअ मां तो परेशान न थियो अली मदद खे मां पाण छॾाईंदुसि न बाबा न अभी सां तोसां गॾु हलंदो पर अदा बाबा न बाबा न अॼु मूंखे न रोकियो अली मदद खे छॾाइणु लाज़मी आहे अच मूंसां अरे मधु छो जो तू असांजे नंढे लाइ खां घुरबल आहीं छो जो तू पंहिंजे पीउ जो कातिल आहे कातिल मधु न चओ सूबेदार मधु न चओ जंहिंजी मदद अल्लाह अली जी हुजे हुनजी ज़हर न लॻे मूं पंहिंजे पीउ जो क़त्ल न आहे कयो मुंहिंजे पीउ जो कातिल जाबिर ख़ान आहे बल्कि तूं चङी तरह ॼाणे थो सूबेदार चङी तरह छो त मां चङी तरह ॼाणा थो जंहिंजी खाइजे बाजरी उन जी भरिजे हाज़िरी सूबेदार भरे वठ जाबिर ख़ान जूं हाज़िरियूं जे मां ॿाहिरि निकितुसि न जाबिर ख़ान त मरंदो पर तूं बि मरंदे इहो तोसां अली मदद जो वाइदो आहे वाइदो मधु साहब सां ईअं थो ॻाल्हाए सटको आई त यादि कंदे सालिम इन छोरे के पुलिस जा हथ जोड़ा लगाई कोन ॿुधाई जेसिताईं थो ॻाल्हाए थोरो सटको ॾियो न पोइ ख़बर पवंदी वालेकुम सलाम अचो कादरा अचो सको दादा यो कयो ख़बर जाबिर खान मुझे ऐं अली मदद जे विच में मुक़ाबिलो थी पियो ऐं मुंहिंजी गोली बि लॻी अथसि ऐं हू सूबेदार जे वर चढ़ी वियो इहा भली ॻाल्हि आहे जो तो हुनखे उफट न मारियो हाणे मां सूबेदार खे चई हुनखे लाकब में रखाईंदुसि छो त हुनखे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि सौदो कंदो आहे मौत जो सौदो वॾी मगी हुअसि
हाणे हुनखे ख़बर पवंदी त असां सां पिटाइण जो अंजाम छा आहे। वो तारे लाकअप में ही पूरो कराए छॾियो किथे ॿाहिरि निकिरी असांखे न पूरो करे। या बकवास बंद कर कमदार, उनमें एतरी हिम्मत ही ना है। अॻियां सूबेदार बच्चू अथसि बच्चू। ना 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 जेसी ताईं हुनखे लाकअप में रखाइणो आहे जेसी ताईं इलेक्शन नथी थिए। जाबर खान इलेक्शन पाण खटंदासीं छो त मुंहिंजो नालो आहे सिकुअ दादा। सिकुअ दादा जी सट ॿई जान चट। जाबिर खान सिकू सही थो चए। माण्हुनि खे डंडा हणी वोट वठंदासीं। हूअं बि जाबिर खान पहाड़ आहे पहाड़। जेको न मूंसां टकराईंदो अधो अधु थी वेंदो। ईंदो सांस लामारो ई हिकिड़ो ख़तम। समझी में न कादर? सब कुछ समझियुसि जाबिर खान। तव्हां जीअं चाहियो था ईअं ई थींदो। छो कादिर जे कहर खां रब बचाए, बाक़ी बचण जी का उम्मीद न आहे। हा भाई नाज मुझा भला, ही नाज मुझा भला, ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज वेस नवाबी मुझा नेर शराबी मुझा, वेस नवाबी मुझा नेर शराबी मुझा, खुशबू हरा पान सिगारा वार बिठाया छला। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज माण्हू था ॾिसी ठरन, मूंखे था पसंदि करन। माण्हू था ॾिसी ठरन, मूंखे था पसंदि करन। जलवा जो बिन ॾिसी चवे हर कोई है अल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज दीवाना एड़ा आयोब बिरोही जेड़ा, आहन दीवाना एड़ा आयोब बिरोही जेड़ा, मुझे अदा मस्त निगाह विजे की थर थला। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही नाज मुझा भला, अंदाज मुझा भला, सब त सजन मोरे जी मुमल चवन माशाअल्लाह। ही
हबीब हबीब गाड़ी दे हबीब अजनबी दे बताइयो ही खादो है अजी ताईं ले जुड़े हार ना है बनी कल कलो को दिया कदे गाडो वाहिंदो है अज पुट थारे न थी विया तेरे मुकाबलो हाशिम साहब वाकई हाणे दुश्मन से घट ना है करनी हाँ बाबा मरदा जरूर मरदा वाली मामो हबीब सही पे चवे तू सही थो चवी ही दिलदार ऐं शेरल तव्हां सां गॾु आहिनि हाणे वक्त अची वियो आहे तुझे सीने में बरनल बाहे के दुश्मन जी रत सां विसाईंदासूं हाँ शेर शुरुआत बन गई मुझे बाबा शहीद बहादुर खान जी रत सां ऐं ख़त्म असां कंदासूं असां ज़ालिमनि जे खून सां जाबिर खान तव्हांखे हिम्मत कीअं थी जो जाबिर खान जे हवेलीअ में दाख़िल थिया हो हिम्मत आहे जाबिर खान तॾहिं त तुंहिंजी हवेली में आया आहियूं जाबिर खान याद कर 20 साल पहिरियां तो इन्हीं खुशी जे करे इन्हीं माल मिल्कियत जे करे मुझे पीउ ऐं मुझे भाउ जो खून कयो हो मां उन्हीं मज़लूम बहादुर खान जो पुट होली मदद आया होली मदद तू असांजे कदे ते अची असांखे धमकाई थो अली मदद सोच पंहिंजो ज़रूर मरदे तू मरदे हिन असां सां दुश्मनी करे पंहिंजे मौत खे छॾियो आहे शमीर खान मौत पंहिंजो थो इहो तोखे वक़्तु ॿुधाईंदो वक़्तु असां तोखे एतिरो वक़्तु ई न ॾींदासीं ज़ोरावर तूं मूंखे घणो वक़्तु जीअण जो मौक़ो न ॾे पर मां तोखे कुझु वक़्तु जीअण जो मौक़ो ॾियां थो मरी वियासीं हिते त गोलियुनि जी ॻाल्हि पई हले अंधारा निकिरण जी कर मरी वेंदासीं तूं हिते आयो ई पंहिंजी मर्ज़ी सां पर जींदे असांजी मर्ज़ी सां बस जंहिंजी मदद अल्लाह वली हुजे उनके करो फिक्र तू पाजी को छोड़ा पाजी तामा क्या खेद मार न मतो जाबिर खान मधु नचो आली मदद चो आली मदद हाँ आली मदद
मां चयो न तो तोखे इते जो इते ही पूरो करे सघां थो, इते जो इते। पर न मां जे तोखे ईअं मारिया हा न त तूं चवी हा हाली मदद लिक में वार करे हो, लिक में। मां तुझे दर ते तुझे भारण जे साम्हूं तो छा आलाने जंग थो कयां, आलाने जंग। पंहिंजे लाइ कफन वठी तैयार थी वे, जल्द ही जाबिर खान तुझो मौत बनबो, मौत। मूंखे तुझो इंतजार रहंदो जाबिर खान, इंतजार। अचो मूंसां। अदा वदा हुक्म करी तो रास्ते में कयां न पूरो। मुझे ही हथा मरदो पूरो न कयो न। मुझो नालो जाबिर खान ना है, जाबिर जो जबर माना कुदरत जो कहर। रोई हिकड़ो खत्म। मां बोली अची वियो आहे जो मां पंहिंजे हथनि सां जाबिर खान खे मारींदुसि। मुंहिंजे अंदर में बदिले जी बाहि मूंखे वेहण कोन थी ॾे। अली मदद पुट, मूंखे पाण जाबिर खान खे मौत जी बेचैनी सां इंतज़ार आहे, पर फिलहाल तुंहिंजा बच्चा हाली तूं सब्र सां कमु वठ। सब्र 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 मूंखां एतिरो सब्र कोन थो थिए मां। कुछ ॾींहुं पाण खे सब्र करणो पवंदो पुट। जाबिर खान खे मारण लाइ गॾु हलंदो पुट। हाँ मारोट, बाबा साईं सही तो चए। अली मदद पाण खे जोश सां न पर होश सां कमु करणो पवंदो पुट। बाबा साईं हा पुट तूं वञ, अली मदद सां गॾिजी वञ, पाणी भरे ॾियो पुट। तुझी हिते मौत खणी आई आहे, मौत।
तोखे हिम्मत कीअं थी जाबिर खान जो रस्ते रोकण जी? मरंदे अज तू जरूर मरंदे। अज मैं पंहिंजे हथियार जो समूरो बारूद तुझे छाती में लाईंदुसि। तुझी छाती में तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे, आखिरी ॾींहुं। वो तुझे साम्हूं तुझे पीउ खे मारियो, हाणे तूं मरंदे। जाबिर खान वॾो शौक़ु हुयो तोखे MLA थियण जो। हा, वॾो शौक़ु हुयो तोखे हिन कुर्सी ते वेहण जो। इन कुर्सी समेत अली मदद तोखे गर्क करे छॾींदो। जाबिर खान पंहिंजी ज़िंदगी दबदबे सां गुज़ारी आहे। हाणे मूंखे मौत जो को बि ख़ौफ़ कोन्हे। तुंहिंजा समूरा ख़्वाब मां मिट्टी में न मिलाया त पोइ मुंहिंजो नालो बि अली मदद न आहे। अली मदद मुंहिंजा 4 भाइर शींह ऐं मुंहिंजो शींह पुटु बाबर खान जहिड़ा जाॻंदा वेठा। जेकॾहिं कुझु मूंखे थियो त ॿींदव लामारो ई हिकिड़ो ख़तम। ॾिसी रहंदुसि तुंहिंजे मां भाइरनि खे। मुझे शींह पुत्र बाबर खान जी मुझे उन्हनि खां पलां ज़रूर वठिजो। ॾिजो न एॾा वॾा छा थी वियो? छा थी वियो? छा थी वियो? एॾा वॾा छा थी वियो? एॾा वॾा छा थी वियो? मूं ॿुधो आहे त अली मदद जाबिर खान जो कमु तमामु करे छॾियो आहे। छा थो चई रे मोलू? हा वॾा, या सही ॻाल्हि आहे। मोलू सही थो चए। छा रईस जा असां मथां थोरा आहिनि। सरो हाणे इन मद्दू जो बिलो पाण कंदासीं। इन्ही खे दुनिया जी का बि ताक़त बचाए नथी सघे। छो त कादिर जे कहर खां को बची नथो सघे। वॾा हाणे पाण खे रस ॾे हलणु घुरिजे। दोनो हाणे असां रसण खे कंहिं बि ॻाल्हि में कोन छॾींदासीं। अचो। बाबा साईं, बाबा साईं अखियूं पट बाबा साईं। बाबा साईं अखियूं पट बाबा साईं। तुझो बाबा रची विया बाबा साईं। तुझो बाबा रची विया बाबा साईं। अखियूं पट बाबा साईं। बाबा लंदन कौन ईंदुसि बाबा? लंदन कौन ईंदुसि बाबा? उठ बाबा, उठ बाबा। तसली कर। नचो बाबा पुत्र, तसली कर। नचो। तू चाचू न तो 4 भावर, तो 4 भावर बाबा जो बाजू। चल भाव जो उदय तुझे बाबा के बेटा की सवारी चले हो। फायदा हो जी जवानी ते। अरे ये तो
ही ॾिसो चरियो, ही ॾिसो तव्हां ते खिले पियो। लानत आहे तव्हांजी ज़िंदगीअ ते, लानत आहे तव्हांजी ज़िंदगीअ ते। तोखे कसम आहे बाबा जी, बेगुनाह रत जो, माली मदद के उन जगह ते पहुचाईंदुसि जिते केर पाणी पीअण वारो न मिलंदुसि। उहा मौत ॾींदुसि, उहा मौत ॾींदुसि जो ही सॼो राज ॾिसंदो। मुंहिंजो नालो बाबर खान आहे, जंहिंखे बबर शेर सॾींदा आहिनि। जंहिंजो बेरी बणिजे उनखे झट ई हिकिड़ो बाबो साईं चवंदो हो त लामारा ई हिकिड़ो ख़तम ख़तम। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां जो बाबा साईं जो कातिल खे जहनुम नसीब करे। जहनुम पुट तूं छा थो चई? जाबिर खान जो सिर खणी आयो आहीं? पर पुट न मां, तूं परेशान न थी, बस तूं रुगो दुआऊं कंदी रह। मुंहिंजी त हमेशह दुआऊं तोसां गॾु हूंदियूं आहिनि। हा दी, पुट अली पीउ जो पलान करे मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। पर बाबा ईअं न थिए जो किथे कुझु न थींदो पुट। अदा हाणे त ख़ुशीअ जो वक़्तु अची वियो आहे। अदी तूं जॾहिं बि चवीं पुट अली ऐं खुशबू जी शादी कराए। मामा केरु कंदो हिन चरी छोकिरी सां शादी? छा मां चरी आहियां? हा हा, तूं बिल्कुलु चरी आई। पुफी ॾिसी थी न अली मूंखे कीअं चरियो थो चए। धीअ तूं छो थी नाराज़ थी? तोखे भला चरियो केरु चवंदो? अली खुशबू ॾाढी छाणी ऐं ॾाही आहे। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे, मूंखे ख़बर आहे ही केॾी सियाणी आहे। चरी चरी चरी। खुशबू खुशबू ॾिठई इहा खुशबू खे कावड़ाए छॾी। अली तूं मूंखां तमामु परे थो रहीं। का ॿ मिंट वेही बि मूंसां दिलि जी ॻाल्हि कई अथई। खुशबू तूं त खुशबू आहे, तूं ई हर वक़्तु मुंहिंजे जिस्म ऐं मुंहिंजे रूह में समायल आहे। अड़े चरिया तूं बि मुंहिंजे अंदरि ऐं रूह में समायल आहीं। जिस्म जे रग रग में सिंधूअ जे पाक पाणी जीअं समायल आहीं। मुंहिंजी हिन दिलि खां पुछी ॾिस त दिलि में केॾा ख़्वाब समायूं वेठी आहियां। सच ॿुधा, तूं वाकई मूंसां एतिरो प्यार करीं थी? हा बिल्कुलु, मां तोसां तमामु घणी मोहबत कंदी आहियां ऐं अंदरि अंदरि में तोखे चाहियां थी। तूं छा थी सम्झी चरी त मुंहिंजी तोसां मोहबत न आहे? पुफीअ त बाबा सां तुंहिंजे मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कई आहे। अच्छा त उहो ॾींहुं परे न आहे, तूं ऐं मां हिकु थी वेंदा। सच थो चईं? बिल्कुलु सच।
बाबर पुत्र हिकिड़ी ॻाल्हि चवां, इहो जेको तुंहिंजो प्रोग्राम आहे सुभाणे, महिरबानी करे ॻाल्हि त लंडन वेंदुसि, कोई बि ॻाल्हि बाबर पुत्र पुत्र सी हिते जा बादशाह ऐं हाणे हीअ बादशाही तोखे संभाले अला साईं बाबा साईं तव्हांखे वॾी हयाती ॾे। असांजी जवानी जा 4 ॾींहं आहिनि, उहे त असांखे ख़ुशियुनि सां गुज़ारनि। पोइ जॾहिं उन उमिरि में ईंदासीं त पोइ इहा बादशाही बि संभालींदासीं। पुत्र हाणे ने घुमण फिरण खे छॾे बाबर, मुंहिंजी दिलि अलाए छो तूं हाणे मूंसां गॾु बाबा साईं हिन दफ़े मोकल ॾियो, ॿिए दफ़े लंडन न वेंदुसि, इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। शाबस अथई पुत्र, शाबस अथई। लॻे थो त तूं मुंहिंजो लाश ते अला साईं तव्हांखे वरी जमार ॾे बाबा साईं, बाक़ी छॾियो असां त जवानीअ जा 4 ॾींहं के ख़ुशियुनि सां गुज़ारियो। बाबर खान हिकिड़ी ॻाल्हि चवां, मौत कॾहिं पुछी न ईंदो आहे। बाबा साईं ही तव्हां छा पिया चओ? माशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे सिहतियाब रखियो आहे, ऐं पोइ बि अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे मायूस था कयो। न बाबा अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखंदो बाबर। ठीकु आहे बाबा साईं, जीअं चवंदो तीअं थी। ठीकु आहे, ठीकु आहे। बाबरपुर चाचा साईं अॼु मूंखे बाबा यादि अची वियो। मायूस थियण सां अदा वापसि न ईंदो। मूंखे केतिरो सम्झाईंदो तूं मूंखे छॾे लंडन न वञ, पर चाचा साईं मूं बाबा जी हिक बि न मञी। आऊं जवानी जे जोश में उन अंध जे घोड़े ते चढ़ियल हुअसि, जो बाबा जी हिक ॻाल्हि बि न ॿुधुमि। चाचा साईं तव्हां त बाबा साईं सां हर वक़्तु गॾु हूंदा हुआ, पर मूं त कॾहिं बाबा साईं सां वेही कचहरी बि न कई। हैफ़ आहे मुंहिंजी ज़िंदगीअ ते। मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो त बाबा साईं मूंखे ईअं छॾे वेंदो। अॼु महसूस थियो मां बाबा खां सवाइ कुझु बि न आहियां चाचा साईं, मां कुझु बि न आहियां चाचा साईं, मां कुझु बि न आहियां। अॼु यतीम थी वियुसि चाचा साईं, अॼु यतीम थी वियुसि। सब्र कर पुट। कीअं सब्र कया चाचा साईं? मूं कॾहिं इहो सोचियो बि न हो त बाबर खान जे अख में
कदे रत जा गोड़ा पींदा। खुदा जो कसम जिन बाबर जे अख में रत जा गोड़ा आया उन्हनि खे मूंखे कसम आहे बाबा साहब जी मोहब्बत जो माली मदद के इनखे घर में घिड़ी मारींदुसि उनखे उहा मौत ॾींदुसि जो सॼो ॻोठ प्रतासी कंदो। मुंहिंजो नालो बाबर खान आहे। बाबर बबर शेर आहे। देर भई उनखे झट ई हिकिड़ो बाबर खान हाँ पुत्र तू शहीद हो गए कुछ बुरा परेशान होगा सही है तू भले दिल न लाए अली असां तो सां गॾु आहियूं। अली मदद पुट मुझा बच्चा तो पंजा हे केड़ा हाल करे छड़िया आहिनि। अम्मा घणा ॾींहं थी विया तुंहिंजे हथनि जी मानी न आहे खाधी। हा पुट तुंहिंजे लाइ खोड़ मानी तू ता वे ठही वे तो मां तुंहिंजे लाइ हाणे ई मानी खणी थी अचां वे। खबर बाबा किथे आए? मामो ना है आयो। पंहिंजो सामान ठाहे रखो पाण अॼु निकिरंदासीं। पुट हे तू छा थो चई? न मां पंहिंजो घर कोन छॾींदसि। मूंखे कुझु बि न थींदो। ईअं न थिए जो किथे बाबर खान तव्हां को नुक़सान न पहुचे। न पुट न तू वञ खेर सां असांखे कुझु बि न थींदो। ही सभु ॻोठ वारा असां सां गॾु आहिनि न। मां तो पोइ दुआ करे छॾियो। ठीकु आहे पुट अलाह जी दुआ ख़ुशि हूंदे। Preview. बेकार बच्चों हटो के दुनिया जी का ताकत अली मदद को बचा नहीं सके नहीं बचा सके। संभाल पंजाब Preview. शेर तो के गवर्नर है शेर गवर्नर कदमन के मौत भी ना रोके सको मौत भी ना रोके सको। सूबेदार बच्चू दिलदार तो खे न छड़ी दो दिलदार दरिया थई दरिया नहीं दरिया जरे हो जमी दो
कख पन तोड़े छॾींदो आहे। हाली मदद Preview. जिंदगी साथ न छोड़ दी बेवफा जिंदगी थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। Now preview. शेरू तू अज कादर कहारी जे सामू थियो आई न बचंदे शेर जे वधण कदमन खे मौत भी ना रोके सघियो, मौत भी ना रोके सघियो। Preview. मार का खुदा जी पे मोटे गोली मारना है। अरे गोली सुबेदार गोला खट्टी खाई खट्टी पहले भी गले बोलो मार का खुदा जी पे नेच मोहम्मद हाशिम जो सिर कई अरे खुदाए वासे पेंशन का गट बगट कर दिया। अच्छा जी आज चौंदो है बेदार बच्चू खा कोई भी ना है बचंदो आज तू अभी मदद दिया था बिल्कुल कौन बचने बिल्कुल सवार मार के शैतान
ख़ाली आहे खादिम त खुशबू ऐं तुंहिंजी शादी इंशाल्लाह जल्द कराईंदासीं। लॻे थो त हीअ ज़िंदगी सुभाणे रहे न रहे। अरे चरिया यूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी ज़िंदगी बि तोखे लॻी वञे मुंहिंजा भाउ। जॾहिं तोखे मारींदुसि त तुंहिंजो बलूंगड़ो मद्दू बाबर खान जो रुख कंदो। जॾहिं बाबर खान जे साम्हूं ईंदो त हिक ई कारतूस सां सीनो परूण करे छॾींदुसि। हाणे ईंदो मरण जे लाइ तैयार थी वञ। पुफीअ जा भाइटिया, अरे गिदड़ माडा, तू मूंखे मारी दे बाबर खान खे। शलवार ॾिठी अथई, हेठि थोरो जांच, पट पुसाए छॾियो अथई। ॾाढो ॻाल्हाइण जो तोखे शौक़ु, बाबर खान खे मार न। अरे मर बंदरा। दुष्ट हो गए बाबर खान, ये डरने को करके कूड़ो करे जाने। भाई पढ़ी गई थी खड़ी आवाज। हाँ आजा। छाचो पुट छाचो तोखे के मारियो? अम्मा अम्मा सब कुछ छा थियो अम्मा? अम्मा ये सब कुछ छा थियो? ये सब कुछ के गयो? अम्मा अखियूं खोल, अम्मा अखियूं खोल। ये सब कुछ के गयो? अम्मा ये सब कुछ के गयो? हाँ मां तुझो पुट हली मदद आ। अम्मा अखियूं खोल। अम्मा पुट ये जुल्म न जाबर खान जे पुट न अम्मा न न न न बाबर खान पुट जब बच्चा अम्मा मुझे अम्मा बाबर खान अली मदद मुझे पुट खादम हुसैन आई भेण के मारण वारे खे न छॾींदुसि न छॾींदुसि। अम्मा
तू मुझे मिठी अम्मा मुझे माफ कर दिया मां तो के बचाए न सकुस मां तो के बचाए न सकुस अम्मा मुझे कसम वाता दे जो जो बलाद न कयो ओए मुझे पाजो पुट करे न बन जाए पाजो पुट करे बाबर खान जो चाचा ने उनके वाठन के मुझे की करे न मारो तो बमू जो न रब अली मदद न है अली मदद हारे अली मदद जी मदद अल्लाह अली मदद कर दो अल्लाह अली देख जालिम वार करे हुआ मां राजा साईं पंहिंजा माण्हू तयार कर ऐं हथियारनि सां लैस हुजनि जीअं ई असां अली मदद जे ॻोठ ते तह कयूं त रुॻो गोलियुनि जी बरसाति हुजे जेको माण्हू असांजे साम्हूं हुजे त हुनखे गोलियुनि सां बरोड़ करे छॾींदासीं बाबर पुट बिल्कुलु ईअं ई थींदो दोतो दोतो कंदो आहे मौत जो सौदो अली मदद सां अहिड़ो असरु कंदासीं जो हू पंहिंजी क़िस्मत ते रोअंदो त मो बाबर खान सां दुश्मनी करे ग़लती कई आहे रोईंदो ज़रूरु रोईंदो पर रत जा घोड़ा बाबर पुट अते जो पलंद ॻाए वॼाए कंदासीं पर अली मदद खे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं बाबर खान जे साम्हूं छो जो बाबर खान शेर आहे बाबर खान जैसा पैर विझंदो आहे उनखे झट ई हिकिड़ो ख़तम बाबर खान अच अज तो तुझो मौत खणी आयो है शायद तो खबर ना है तो अली मदद मैदान ते आ बात थी जोरावर खान शैतान किनारो माता के पैगाम जा ही सिंध धरती शाह अब्दुल लतीफ लाल शहबाज कल की धरती है अमन सा रहो प्यार और मोहब्बत से रहो सिंध जिंदाबाद